कश्मीर 8 कंदकोट ज़िले में वधदर बदअमनी जो पीपल्स पार्टी जे अॻुवान नोटिस वरितो। घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो कश्मीर जो दौरो, अमन अमान बहाल कराइण लाइ अहम मुलाक़ातूं। ज़िले कश्मीर में वधदर बदअमनी ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट काउंसिल कश्मीर जो चेयरमैन मीर गुल मोहम्मद जखरानी पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी क़यादत खे ॾिनल शिकायत ते घर वज़ीर सिंध ज़ियाउल हसन लंजार पीपल्स पार्टी जी आला क़यादत जी हिदायतुनि ते 2 ॾींहनि जे दौरे ते कश्मीर पहुतो। घर वज़ीर गुड्डू रेस्ट हाउस में मुख़्तलिफ़ वफ़दनि सां मुलाक़ातूं कयूं, जिन में हिंदू बिरादरी, सियासी समाजी अॻुवान, इलाइक़े जा मौज़ूदीन शामिल हुआ। मीर गुल मोहम्मद जखरानी पारां ज़ियाउल हसन लंजार खे ज़िले में वधंदड़ बदअमनी ऐं अवाम जी बेचैनी बाबति आगाही ॾिनी वई। हिन मुतालबो कयो त हुकूमत फौरी क़दम खणे त जीअं इलाइक़े वासी सुकून जो साह खणी सघनि। घर वज़ीर दौरे दौरान कचे जे इलाइक़नि में जारी पुलिस ऑपरेशन जो जाइज़ो वठण सां गॾोगॾु कानून लागू कंदड़ इदारनि खे ज़रूरी हिदायतूं बि पिणु जारी कयूं। दौरे दौरान IG सिंध, DIG लाड़काणो, DIG सखर, SSP कश्मीर ऐं SSP घोटकी बि साण गॾु हुआ। ज़ियाउल हसन लंजार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं पार्टी क़यादत जूं वाज़ेह हिदायतूं आहिनि त कश्मीर समेत समूरनि मुतासिर इलाइक़नि में अमन बहाल कयो वञे। हिन चयो त शिकारपुर में हिन वक़्तु को बि मुग़वी मौजूदु न आहे, जॾहिं त घोटकी में हिकु शख़्स अगवा थियल आहे। असां समूरनि ज़िलनि जे मुग़वियुनि खे जल्द बाज़ियाब कराईंदासीं।